नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवांखे ख़बर ॾी त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मुल्क पारां बलोचिस्तान जे इलाइक़े बारखा में धमाके जी मज़म्मत कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त शर्जील इनाम मुल्क पारां धमाके में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾी त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मुल्क पारां बलोचिस्तान जे इलाइक़े बारखा में धमाके जी मज़म्मत कई वई आहे। शर्जील इनाम मुल्क पारां धमाके में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ घुरी वई आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मुल्क पारां बलोचिस्तान जे इलाइक़े बारखा में धमाके जी मज़म्मत कई वई आहे। अवांखे अहम ख़बर खां आगाह कयूं त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मुल्क पारां बलोचिस्तान जे इलाइक़े बारखा में धमाके जी मज़म्मत कई वई आहे। शर्जील इनाम मुल्क पारां धमाके में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ घुरी वई आहे।